ॻोरा ॿई पार हियो हेरत में पियो जे वञा त वाको थिए पाड़े पोइ पचार जे वेहा त वेरम थिए नीह में पए निहार हुत थी वाइदे वार पर हित सूटा ॾियनि सरतियूं। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी नशरियात इलेक्शन सेंटर में मां आहियां तस्वीर संदीलो। नाज़रीन, जीअं भिटाई चयो आहे त ॻोरा ॿई पार सिंध जे माण्हुनि जे लाइ हीअ जेका इलेक्शन आहे, जेका 11 मई ते इलेक्शन थी रही आहे, उहा ॾाढी हिन वक़्तु ॻोरी नज़र थी अचे पई। हिकिड़े पासे पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, उन जा उम्मीदवार चूंड में हिसो वठी रहिया आहिनि ऐं ॿिए पासे 10 जमायतुनि 10 तनज़ीमुनि जो हिकिड़ो इतिहाद आहे, जंहिंखे 10 जमायती इतिहाद चयो वञे थो। उन जा उम्मीदवार बि जेके हिसो मैदान ते आहिनि ऐं टे तरफ़ वरी उहे माण्हू आहिनि जेके नवां चेहरा आहिनि, नवां नाला आहिनि ऐं घणे भाङे उन्हनि जो तालुक़ु जेको आहे उहो हेठिएं तबिके सां आहे। ऐं केतिरनि ई उम्मीदवारनि जो इहो चवणु आहे त उन्हनि जे तबिके खे गुज़िरियल जेके उम्मीदवार हू चूंडींदा रहिया हुया उहे उन्हनि खे नज़रअंदाज़ कंदा रहिया आहिनि, उन्हनि जे तकनि ते उन्हनि को ध्यानु कोन ॾिनो आहे, जंहिंजे करे उहे हिन दफ़े पाण जेके हिन चूंडनि में हिसो वठी रहिया आहिनि, जिन में भठे वारी मज़दूर जेका आहे, वीरू कोल्हण बि आहे, सब्ज़ी वारा बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु दुकानदार आहिनि, मज़दूर आहिनि, हारी आहिनि। त हर माण्हू जेको आहे उहो कोशिशि पियो करे त हिन इलेक्शन जो हिसो थिए ऐं उन सां गॾोगॾु जेके इलेक्शन जा ज़ाब्ता हुया, फार्मनि जी छंछाण खां वठी जेके एतिराज़ हुया, उन जे करे बि हिकिड़ी दिलचस्प सूरत हाल जेका आहे सा उहा साम्हूं आई। असांजे नाज़रीन बि ॾिठो त उहे उम्मीदवार जेके असेंबली जे ऐवाननि में ॻाल्हाए न सघंदा आहिनि, उहे इलेक्शन कमीशन रिटर्निंग ऑफिसरनि जे साम्हूं जेके सुवालनि जा जवाब न पे ॾेई सघिया। बुनियादी जेका ॼाण ऐं मालूमात हुई उहा बि हुननि वटि कोन हुई। अॼु असीं जेका सिंध जे मुख़्तलिफ़ जेके असांजा ज़िला आहिनि सिंध जा, उन्हनि में जेका इलेक्शन जी दिलचस्प सूरत हाल आहे, किथे 10 जमायती इतिहाद पंहिंजे उम्मीदवारनि जो फ़ैसिलो करे न सघियो आहे, किथे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका आहे उहा पंहिंजे उम्मीदवारनि जा अञा ताईं नाला हतमी कोन कया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु इन सूरत हाल में इलेक्शन मुहिम जेका आहे उहा अञा ताईं उन्हनि जा उम्मीदवार जेके हिन सो न हलाए सघिया आहिनि। अॼु 10 जमायती पार्टियुनि जो इतिहाद थियो आहे। पीर साहब पगारे वटि इतिहाद थियो आहे, जंहिं पंजाब जो अॻूणो वज़ीर आला शहबाज़ शरीफ़ बि शरीक थियो आहे। उन्हनि जी शिकायत आहे, नवाज़ अली जी शिकायत आहे त उन्हनि खे जेको आहे सो 10 जमायती इतिहाद तरफ़ां घुर्बल जेके सीटूं आहिनि उहो या उन्हनि खे हिसो जेको आहे सो न पियो ॾिनो वञे। उन सां गॾोगॾु JUI जो बि इहो साम्हूं आयो हिकिड़ो एहतजाज, शिकायत वारे अंदाज़ में जेको एहतजाज हुयो त सखर रीजन में जेके आहिनि सो उन्हनि खे घुर्बल सीटूं ॾिनियूं वञनि। उन ते बहरहाल हिकिड़ा अॼु फ़ैसिलो थींदो, फाइनल थींदो त किथे किथे जेको आहे सो उहो कंहिंखे केतिरो हिसो मिले थो। असीं अॼु जिन तकनि जो जाइज़ो वठंदासीं, जिन ज़िलनि जो, उन्हनि में कराचीअ जो मलीर ज़िलो आहे ऐं उनखां पोइ दादू ज़िले में हिकिड़ी नई सूरत हाल पैदा थी आहे। गॾोगॾु शहदादकोट में मीर नादिर मंगसीअ जो जेको फार्म हुयो उहो बहाल थियो आहे ऐं उन सां गॾोगॾु घोटकीअ में चइनि जेके 2 क़ौमी ऐं 2 जेके सूबाई तक आहिनि उते सरदार महरनि खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी टिकट ॾिनी आहे, जंहिंजे करे लुंड नाराज़ आहिनि ऐं लुंड पंहिंजी हिकमत अमली जो कुझु देरि में इहे इतला आहिनि त उहे ऐलान कंदा। पर हिन वक़्तु असां सां मलीर जो रिपोर्टर, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार लाइन ते मौजूदु आहे। असीं उनखां सूरत हाल पुछूं था। हा मीर साहब, असांखे तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु मलीर जी छा सूरत हाल आहे? 258 जेको NA जिथां शेर मोहम्मद बलोच MNA चूंडियो हुयो उहो आउट थी वियो आहे। मुज़फ़िर शुजरा खां टिकट वापसि वरिती वई आहे। त हिन वक़्तु क़ौमी ऐं सूबाई तकनि ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हवाले सां छा सूरत हाल आहे? तस्वीर NA 258 जी टिकट पाकिस्तान पीपुल्स पार्टी पारां मुर्तज़ा बलोच खे ॾिनी वई, जंहिंजे टिकट मिलण ते PP कारकुननि ऐं मलीर जी अवाम में थोरी जेका आहे सुराही पैदा थी हुई त नओं चेहरो आहे, पर उहा साॻी टिकट जेका आहे उहा वापसि करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़िले मलीर जे सदर राजा रज़ा खे ॾिनी वई आहे, जंहिं ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे सीनियर कारकुननि ऐं अॻवाननि जेको आहे सख़्तु एहतजाज कयो आहे ऐं जेको आहे उन एहतजाज जे हवाले सां जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत उन ते एक्शन वरितो आहे। उन में जेको आहे PS 129 जी टिकट जेका अॻूणे सूबाई वज़ीर हाजी मुज़फ़र शुजरा खे ॾिनी वई हुई, उहा टिकट उन खां वापसि वठी करे PS 129 जी टिकट हींअर PP अॻवान रफ़ीक जत खे ॾिनी वई आहे, जॾहिं त PS 130 जी जेका टिकट आहे उहा अॻूणे सूबाई वज़ीर साजिद जोखियो खे ॾिनी वई आहे। पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे सीनियर कारकुननि ऐं अॻवाननि जो जेको आहे त इहो मुतालबो आहे त इहा PS 130 जी टिकट सूबाई वज़ीर साजिद जोखे अॻूणे खां वापसि वरिती वञे
ऐं जेको आहे इन 258 जी बि टिकट जेका आहे राजा रज़ाक खां वापसि वठी करे कि नए चेहरे खे आंदो वञे जेको अवाम में मक़बूल हुजे। जी तस्वीर। अच्छा, त इन असांजे जेके नाज़रीन खे तव्हां पंहिंजा तक ॿुधाया मलीर जा, उते 10 जमायती इतिहाद जूं कहिड़ियूं सरगर्मियूं ऐं कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार आहिनि जेके वर्क करे रहिया आहिनि या ॿुॾत जो शिकार आहिनि पीपुल्स पार्टी जे उहिदेदारनि वांगुरु उम्मीदवारनि वांगुरु? तस्वीर इहा वाकई इंतिहाई ॾुख जहिड़ी सूरत हाल आहे त मलीर में 10 जमायती तंज़ीमुनि जो हिते तमामु घणो असर रसूख आहे ऐं उहे 10 जमायतुनि जूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जा उहिदेदार ऐं उन्हनि जा यूनिट्स हिते मौजूदु आहिनि, पर हींअर ताईं उन्हनि जेको आहे उन वाज़े नाहे कयो त उन्हनि जा उम्मीदवार कहिड़ा आहिनि ऐं उहे हिन महिल ताईं तइ न करे सघिया आहिनि त उन्हनि जा उम्मीदवार कहिड़ा जेके हिन इलेक्शन में हिसो वठंदा ऐं जंहिं करे हिन महिल ताईं जॾहिं त फ़ैसिलो न थी सघियो आहे त हिन करे हुननि हिन महिल ताईं इलेक्शन मुहिम ई शुरू न करे सघिया आहिनि। जी तस्वीर। अच्छा, त हकीम बलोच उते बीठो आहे जेको NA 258 ते, उन जूं मीडिया में ख़बरूं बि अचनि थियूं त उन भला अकेले सिर हिकिड़ी पंहिंजे तरफ़ां मुहिम शुरू करे छॾी आहे छा? न, तस्वीर उहो नवाज़ लीग जो उम्मीदवार आहे NA 258 ते ऐं उनखे नवाज़ लीग हींअर टिकट ॾिनी आहे। साॻे वक़्तु नवाज़ लीग PS 129 ते राजा खलीक खे ऐं PS 130 ते हाजी शफ़ी मोहन जामोट खे टिकट ॾिनी आहे ऐं उनजो जेको रिश्तेदार आहे अज़ीज़ आहे सलीम बलोच जे नवाज़ लीग जे प्लेटफॉर्म तां टिकट जे लाइ अप्लाई कयो हो पर उनखे टिकट न मिली सघी आहे। हाणे सलीम बलोच जेको आहे उन तक तां आज़ाद इलेक्शन विड़ी रहियो आहे, जॾहिं त हकीम बलोच हिन 258 ते नवाज़ लीग तरफ़ां ऐं PS 130 ते नवाज़ लीग तरफ़ां न, जॾहिं तव्हां चओ था त 10 जमायती इतिहाद जा फ़ैसिलो न कयो आहे त नवाज़ लीग ख़ुदि जेका 10 जमायती इतिहाद जो हिसो आहे त हो अकेले सिर नवाज़ लीग वारा जेके आहिनि सो पंहिंजे तरफ़ां पार्टी जे तरफ़ां पिया कनि या उन में 10 जमायती इतिहाद जूं बि कुझु पार्टियूं उन्हनि जी हिमायत में वर्क कनि पियूं? न, तस्वीर हींअर सिर्फ़ नवाज़ लीग पंहिंजे तरफ़ां इहा जेका वर्क शुरू कई आहे इलेक्शन मुहिम जी, अञा 10 जमायती तंज़ीमुनि पारां उन उम्मीदवार खे ऐलान न कयो वियो आहे ऐं उन पंहिंजे नवाज़ लीग जे प्लेटफॉर्म तां इहा इलेक्शन मुहिम शुरू कई आहे। जी तस्वीर। अच्छा, त 10 जमायती इतिहाद जा जॾहिं फ़ैसिलो न थियो आहे ऐं ख़ुदि पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी तव्हां जेका पोज़ीशन ॿुधाई आहे त ॿिन्ही धुरियुनि जा जेके कारकुन आहिनि या वोटर आहिनि उहे छा था सोचनि ऐं छा था ॻाल्हाइनि? तव्हांजो ज़रूरु उन सां राब्तो थियो हूंदो, मुलाक़ातूं थी हूंदियूं? बिल्कुलु, तस्वीर हिते जेको आहे मलीर जी जेका सूरत हाल तव्हांखे ॿुधायूं त मलीर में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके सीनियर अॻवान ऐं कारकुन आहिनि उन्हनि खे हिन NA 258 ऐं PS 130 ते सख़्तु ख़दशात आहिनि। PS 129 ते बि हुया पर उहो हाणे फ़ैसिलो थी वियो आहे, उन हाजी मुज़फ़र शुजरा खां जेका टिकट वापसि वरिती वई आहे, पर हिन महिल ताईं NA 258 ऐं 130 वारी टिकट जो फ़ैसिलो न थी सघियो आहे। उहा साॻी जेका आहे अॻूणे सूबाई वज़ीर साजिद जोखियो ऐं राजा रज़ाक खे टिकट मिलियल आहे, जंहिं ते हिते मलीर जे PP जे कारकुननि खे सख़्तु एतिराज़ात आहिनि ऐं उहे जेके सीनियर अॻवान ऐं कारकुन आहिनि उन्हनि इन्हनि जी वर्क करण खां इनकार करे छॾियो आहे, छो जो अॻु जेको साबिक़ा दौरु इन्हनि जो रहियो आहे उन्हनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे कारकुननि खे ई नज़रअंदाज़ कयो आहे। उन्हनि एहतजाज में इन शइ खे वाज़े कयो आहे त इहे जेके अॻवान आहिनि इहे असांखे मंज़ूर कोन्हनि के। नवाज़ लीग जे तरफ़ां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवाज़ लीग PS 130 ते जेका टिकट ॾिनी आहे राजा खलीक अंसारी खे, उन ते पिणु जेको आहे हितां जे मक़ामी माण्हुनि खे एतिराज़ात आहिनि ऐं उन सबब जे करे ई हितां जे लोकल माण्हुनि जेको आहे उन खां जेका आहे इहा पंहिंजो माण्हू जेको आहे बीहारे छॾियो आहे, जेको सलीम बलोच आहे नवाज़ लीग जो ई माण्हू आहे पर उनखे आज़ाद उम्मीदवार तौरु जेको आहे इन इलेक्शन जे मैदान में आंदो वियो आहे। उहो हाणे जेको आहे
उन इलेक्शन में मुक़ाबलो कंदो। जी तस्वीर। अच्छा, मुज़फ़िर शुजरा साहब हिकिड़ो पुराणो पार्टी जो वर्कर बि रहियो आहे ऐं इन तक तां चूंडियो बि रहियो आहे, उन सां तव्हां जॾहिं मुलाक़ात थी उनजो छा रद अमल आहे ऐं उनजे हामी कारकुननि जो छा रद अमल आहे? जीअं अब्दुल हक भुरट खे न मिली नौशहरे में टिकट त उनजा कारकुन पाण खे साड़नि पिया ऐं एहतजाज पिया कनि, रोड ब्लॉक पिया कनि, धरना पिया हणनि पिया, त मुज़फ़िर शुजरा साहब वारे पासे खां छा रद अमल आहे? तस्वीर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाजी मुज़फ़र शुजरा जेॾी महिल इन तक ते वज़ीर हुयो त उनजा त दोस्त बि घणा हुया ऐं उनजा हमदर्द बि घणा हुया, साथी बि घणा हुआ, ऐं वरी जॾहिं उनखे ॿीहर टिकट जो आसरो मिलियो त उहे ई माण्हू जेके आहिनि उन सां गॾु फार्म भराइण आया, पर जॾहिं उन खां इहा टिकट वापसि वरिती वई आहे त हिन महिल ताईं को ज़ाहिरी तौर ते को अहिड़ो एहतजाज या अहिड़ो को रद अमल असांखे साम्हूं नज़र न आयो आहे जंहिं मां इहा शइ वाज़े थिए थी त उहे दोस्त सिर्फ़ु उन सां उन वक़्तु गॾु हुया जॾहिं उन्हनि जा माना कुटी खाइण वारा मजनू हुया हिन सां गॾु, रत ॾियण वारा न। जी जी, इहो ई जेको आहे मिसाल आहे त हींअर जेकॾहिं उन सां दोस्त उहे गॾु हुजनि हा, उहे उनजा हमदर्द उन सां गॾु हुजनि हा, कारकुननि खे हू इज़त ॾियनि हा त कारकुन उन सां गॾु हुजनि हा ऐं एहतजाज कनि हा, पर उहा शइ असांखे नज़र नथी अचे हींअर। जी तस्वीर। ठीकु आहे, महिरबानी मीर साहब। हिकिड़ो पार्टी जो फ़ैसिलो आहे, पार्टी जो डिसिप्लिन आहे, पार्टी जंहिंखे चाहे उनखे उम्मीदवार करे टिकट ॾिए ऐं जंहिंखे चाहे उनखे आउट करे। जीअं मीर ॿुधायो त मुज़फ़िर शुजरा सां गॾु जॾहिं हुयो तॾहिं तमामु घणा माण्हू हुया, जॾहिं आउट थी वियो आहे त को बि न। अनवर कमरानी जो हिकिड़ो कलाम ॾाढो मशहूरु आहे त हिते सभु को आहे बीठे जो किरे जो केरु कोन्हे, मूं जहिड़े मस्तु दीवाने चरे जो केरु कोन्हे। नाज़रीन, असांजी ख़ुसूसी नशरियात जारी आहे, वक़्तु आहे नंढी साही जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, पोल सेंटर में हिकु भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरियां असां मलीर ज़िले में इलेक्शनी सूरत हाल जेका आहे उनजो जाइज़ो वरितोसीं ऐं हिन वक़्तु असीं जेको जाइज़ो वठंदासीं उहो ज़िले दादूअ जो वठंदासीं जाइज़ो, ऐं जिते महीनो अॻु जेको आहे सो PS 73 जेको सेवण वारो तक आहे उते नंढी चूंड थी हुई, जिते मुराद अली शाह पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे तरफ़ां उहा चूंड खटी हुई, पर हिन दफ़े उहो इन इलेक्शन मां इन तक तां आउट आहे ॿिटी शहरत वारे केस में। पर हिन वक़्तु उन तक ते इहा दिलचस्प सूरत हाल साम्हूं अची रही आहे त ॿ उम्मीदवार जेके गुज़िरियल इलेक्शन में नंढी चूंड में जेके हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हुया, हिकिड़ो नवाज़ लीग जो उम्मीदवार हुयो हबीबुल्लाह रिंद ऐं उनजे मुक़ाबले में SUP जो उम्मीदवार हुयो रोशन अली बुरड़ो, जंहिं हिननि जे मुक़ाबले हिक ॿिए सां मुक़ाबले जे करे हिननि जा वोट विरहाइजी विया हुआ ऐं जंहिंजो फ़ाइदो मुराद अली शाह खे पियो हुयो। पर हिन दफ़े SUP जो जेको उम्मीदवार हुयो रोशन अली बुरड़ो, उहो हबीबुल्लाह रिंद जेको नवाज़ लीग जो उम्मीदवार आहे उनजे हक़ में हथु खणी वियो आहे। इन सॼी सूरत हाल उन सां गॾोगॾु दादू जा जेके ॿिया तक आहिनि, क़ौमी असेंबली जा तक आहिनि ऐं जेके सूबाई तक आहिनि, उते बेटे जा जेके जतोई आहिनि, जतोई ख़ानदान जेको आहे उनजा 4 फ़र्द जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ सीटुनि ते मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु जेके पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा बि उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान में लथल आहिनि। उते चूंड सरगर्मियूं छा आहिनि, कहिड़ियूं ॾुखियायूं आहिनि, कहिड़ी सूरत हाल आहे, पर पहिरियों जेको आहे असां तक जेको PS 73 आहे उनजो जाइज़ो वठंदासीं। असां सां गॾु लाइन ते दादूअ जो ब्यूरो चीफ दमसाद लाखिर साहब लाइन ते मौजूदु आहे। दमसाद, असांखे पहिरियों तव्हां इहो ॿुधायो त PS 73 ते रोशन बुरड़े जे हथ खणण खां पोइ हिन वक़्तु सूरत हाल तव्हांखे कीअं थी नज़र अचे? तस्वीर साहब, SUP जो उम्मीदवार जेको रोशन अली बुरड़ो हुयो उहो मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार हबीबुल्लाह रिंद जे हक़ में हथु खणी वियो आहे, पर PS 73 ते मां अव्हांखे ॿुधायां त अञा ताईं इहा पोज़ीशन वाज़े न आहे थी सघे जो अॻूणो सूबाई वज़ीर मुराद अली शाह जेको हुयो उनजो फार्म रद्द थियण खां पोइ पीपल्स पार्टी अञा ताईं पंहिंजो उम्मीदवार साम्हूं हतमी तौर ते न आणे सघी आहे। हिनमहिल ताईं जेके नाला वरिता पिया वञनि त उन में अॻूणे वॾे वज़ीर अब्दुल्ला शाह जे भाउ एहसान अली शाह जो जेको पुटु आहे हसनैन शाह उनजो नालो बि वरितो पियो वञे, जॾहिं त अॻूणे MP आसिफ शाह जा नालो बि वरितो पियो वञे त हू पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हूंदा, पर उन्हनि जो अञा ताईं को हतमी फ़ैसिलो न आहे थियो। साॻे तक ते जॾहिं त नवाज़ लीग ऐं फंक्शनल लीग में जेको आहे इतिहाद न थियण जे करे उते बि जेको आहे फंक्शनल लीग जो सरदार चाकर खान शाहानी बे हबीबुल्लाह रिंद जे साम्हूं उम्मीदवार तौर मैदान में बीठल आहे, जंहिं करे इहो चयो पियो वञे त इन्हनि फंक्शनल लीग ऐं नवाज़ लीग जे ॿिनि उम्मीदवारनि जे आम्हूं साम्हूं हुअण जे करे
उन जो जेको फ़ाइदो आहे उहो पीपल्स पार्टी जे उमेदवार खे मिली सघे थो। त अॼु इहो चयो पियो वञे त अॼु पीर साहब पघारे वटे इत्तेहादी पार्टियुनि जो जेको हतमी इजलास थी रहियो आहे उन में को फ़ैसिलो थी वञे शायदि इन 73 वारी सीट ते, त उते हबीबुल्लाह रिंद खे हथु खणायो थो वञे या टाकर खान शाणीअ खे, पर जेसीं ताईं उन्हनि जो फ़ैसिलो नथो थिए तेसीं ताईं पीपल्स पार्टीअ लाइ जेका आहे सो इहा पोज़ीशन उतां जी बहितर नज़र अचे थी। पर जेकॾहिं उन्हनि ॿिन्ही मां हिक जे हक़ में फ़ैसिलो थी वञे ऐं पीपल्स पार्टी जो 1-1 मुक़ाबिलो थिए त पोइ पीपल्स पार्टीअ खे इन टिकट ते जेको आहे सो कामयाबी ॾाढी मुश्किल बणिजी वेंदी। जी अच्छा, दादू वारो तक जितां अॻे में अॻूणो सूबाई वज़ीर पीर मज़हर हक़ साहिबु चूंडियो हुयो PS 74 जेको आहे, उते हिन वक़्तु 3 जेके उम्मीदवार बीठा आहिनि, पीर मुजीब बीठो आहे, उन सां गॾोगॾु बाबन खान पंवर आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी सां लॻाए पियो पर उनखे टिकट न मिली आहे, उन सां गॾोगॾु मोहम्मद शाह आहे, त उन तक जी छा सूरत हाल आहे हिन वक़्तु? उते जी सूरत हाल बि ॾाढी दिलचस्प आहे। उते बि जेको आहे सो पीपल्स पार्टीअ जो जेको आहे बागी अॻुवाण बाबन खान पंवर जेको आहे पीपल्स पार्टी जो अॻुवाण ऐं कारकुन रहियो आहे, उहो नाराज़गियुनि सबबि पीपल्स पार्टीअ जे उमेदवार जे साम्हूं बीठल आहे। उनजो चङो ख़ासो बिरादरीअ जो जेको आहे उते वोट दाख़िल आहे, जंहिं करे उहो पीपल्स पार्टी खे नुक़सानु ॾेई सघे थो। पर उते बि सूरत हाल मां तव्हांखे ॿुधायां थो, उहा साॻी सूरत हाल PS 74 दादो ते बि आहे। उते बि फंक्शनल लीग जो जेको उमेदवार आहे सैयद मोहम्मद शाह, जेको गुज़िरियल 15-20 सालनि खां वठी पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कंदो आयो आहे, उन जे मद मुक़ाबिलो वरी नवाज़ लीग जो उमेदवार सैयद ज़फर शाह बि अञा ताईं मैदान में बीठल आहे। उहो बि त जमायती इतिहाद में जेको आहे सो ठाह न थियण जे करे ऐं इख़्तिलाफ़नि जे करे उहो उमेदवार बि मैदान में लथल आहे, जंहिं करे उन तक ते बि जेको आहे सो इतिहादनि जे लाइ मसइला आहिनि त जेकॾहिं उहे मुतहद थी हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजी करे पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कनि त कामयाबियूं माणे सघनि था। जेकॾहिं उहे अञा उन जे वर चढ़ियल रहंदा ऐं जेकॾहिं उन्हनि में इख़्तिलाफ़ बरक़रार रहिया ऐं हिक ॿिए जे मद मुक़ाबिलो जा उमेदवार बीहारियो बीठा रहंदा त उते बि पीपल्स पार्टीअ खे कामयाबी मिली सघे थी ऐं इन्हनि इतिहादनि जो नुक़सानु थी सघे। अच्छा, जोही वारो तक जेको PS 75 आहे, उते डॉक्टर बंदर अली लिगारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां सैयद गुलाम शाह बीठो आहे ऐं गुलाम शाह साहब जे लाइ इहा शिकायतूं जोही खां ईंदियूं रहियूं त उहो पंहिंजे तक में कोन थो अचे। ख़ुदि उन पंहिंजे इन्हनि दौरनि में जॾहिं बि असेंबली में आयो आहे उन ॻाल्हायो कोन्हे को, त इन तक जी जेका आहे त दिलचस्पी वारी सूरत हाल या पासो कहिड़ो आहे जोही वारे तक जो? छो जो 2010 में जेका ॿोॾ आई त ॿोॾ बि इन जोहीअ खे जेको बचायो हुयो, उतां जे माण्हुनि बचायो, उतां जे आम माण्हुनि बचायो, अवाम बचायो, चूंडियल नुमाइंदनि जो उते को किरदारु उन वक़्तु ख़ासि असांखे नज़र कोन आयो, उहा गैर मौजूदु हुआ। हिन वक़्तु उते छा फीलिंग आहे वोटर जी आम माण्हुनि जी जोही वारे तक ते? इहा तस्वीर साहिबु बिल्कुलु तव्हां सही चयो त जोही जी जेका सूरत हाल आहे त उन तक में साईं सैयद गुलाम शाह जिलानी साहिबु जेको आहे पूरे 5 सालनि दौरान न त पंहिंजे तक में आयो आहे, न माण्हुनि जा मसइला हल कया आहिनि, न वरी उते को तरक़ियाती कम थिया आहिनि। जोही दादू ज़िले जो हिकु अहिड़ो पुठिते पियल इलाइक़ो आहे जिते कंहिं बि क़िस्म जी का बि न तालीम जी सहूलियत आहे, न सिहत जी सहूलियत आहे, न रोडनि रस्तनि जी सहूलियत आहे, न बिजली जी सहूलियत आहे, न गैस जी सहूलियत आहे। अॼु बि काछे वारो इलाइक़ो ईअं तसवर कयो थो वञे, ईअं महसूसु थींदो आहे त 100 साल 1000 साल ॼण पुठिते पियल इलाइक़नि में शामिल आहे। पर उतां जी सूरत हाल इहा आहे त उते हाणे हिन भेरे जेको आहे मुस्लिम लीग नून पंहिंजो उमेदवार जेको डॉक्टर बंदर अली लिगारी खे साम्हूं आंदो आहे त उते लिगारी बिरादरी कम्यूनिटीअ जो सुठो ख़ासो असरु आहे। नवाज़ लीग खे बि जेको आहे मतिलबु माण्हू 5 सालनि जी पीपल्स पार्टीअ जी कारकर्दगी जे भेट में 72 मोट पिया ॾियनि ऐं इहो ॿुधो पियो वञे, चयो पियो वञे त गुलाम शाह जिलानी जिथे बि पहुचे थो त उते माण्हू हुन खां पुछाणा बि कनि था। पर हिकिड़ी शइ वरी असां वटि जेका बदकिस्मती चइजे हुनखे या ख़ुशकिस्मती चइजे त सैयदनि ऐं पीरनि खे जेको मान ॾियण वारी सूरत हाल आहे त गुलाम शाह जिलानी चवनि था त जिथे बि वञे थो ऐं ॿांहूं ॿधे थो त माण्हू वरी हुनखे माफ़ कनि था। अहिड़े क़िस्म जी सूरत हाल बि आहे। पर जेकॾहिं इतिहादनि जो जेको 10 जमायती ठीकु आहे, असां सां दमसाद माफ़ कनि था, मिड़ई माफ़ कयासीं, ख़ालिक बदिले खून जी। तव्हां लाइन ते रहिजो, असां ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां राब्तो कयूं था। नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढी साई जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन,
पोल सेंटर में हिकु भेरो ॿीहर भली कार। नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरियों ई असीं दादूअ जी इलेक्शनी सूरत हाल जो जाइज़ो वठी रहिया हुआसीं। हिन वक़्तु असां सां दमसाज़ लाखिर लाइन ते मौजूदु आहे। वधीक जेके तक आहिनि उन्हनि जे बारे में असीं उन खां पुछूं था। हा दमसाज़, PS 73, 74, 75 खां पोइ जेको खीरपुर नाथन शाह वारो जेको तक आहे, खीरपुर नाथन शाह 2010 में बि ॿुॾो हुयो, उते बि जेके आहिनि सो जतोई ॿाहिरि मथे बि बीठा आहिनि, हेठि बि बीठा आहिनि, उते छा सूरत हाल आहे? असांखे थोरो मुख़्तसिरन इहो ॿुधाइजो त कहिड़नि कहिड़नि उम्मीदवारनि, कहिड़नि पार्टियुनि जेका आहे पंहिंजी इलेक्शनी मुहिम ज़ोर शोर सां उते शुरू करे छॾी आहे? मजमूई तौर ते PS 76 ऐं PS 77, PS 76 खीरपुर नाथन शाह ऐं PS 77 मेड़, उते बि जेको आहे सो मुक़ाबले वारी सूरत हाल आहे। उते PS 76 जेको खीरपुर नाथन शाह हुआ, तव्हां जीअं ॻाल्हि कई त 2010 वारी बोर्ड में बुरी तरह सां उते जेको आहे सो तबाही आई हुई खीरपुर नाथन शाह में, ऐं पीपल्स पार्टी इक़्तिदार दौरान उन्हनि जी का पर गौर न लधी वई, वार न कई वई, जंहिं करे पीपल्स पार्टी जे उमेदवारनि ते ऐं अॻुवाणनि ते उतां जो अवाम अञा ताईं ॾमिरियल आहे। त उते जेको हिन भेरे तब्दीली कई वई, त उहा इहा तब्दीली कई वई त उते पीपल्स पार्टी पंहिंजो उमेदवार तब्दील करे जेको पुराणे पार्लियामेंटरनि जेको जुणेजो साहिबु हुयो, उनजे पुटु अज़ीज़ अहमद जुणे खे जेको आहे टिकट ॾिनी, पर हुनजो फार्म रद्द थियण ते हुनजी घरवारी जो फार्म बहाल थियो आहे, कौसर परवीन अज़ीज़ जुणेजो जो, उहा उते उमेदवार आहे। उनजो मुक़ाबिलो लियाकत अली ख़ान जतोई सां उते PS 76 ते। त उते जी जेका पोज़ीशन आहे, उते बि इहा ई पोज़ीशन आहे त लियाकत जतोई जी पोज़ीशन बि बहितर नज़र अचे पई, छो जो हुननि जी कारकर्दगी जेका माज़े जी रही आहे, पर नओं उमेदवार हुअण जे करे पीपल्स पार्टीअ जा कुझु माण्हू जेके आहिनि पीपल्स पार्टीअ सां बि सहकार करे रहिया आहिनि। बाक़ी PS 77 जेका आहे, उते फयाज़ अहमद बुट अॻ में बि उते जो जेको आहे चूंडियल MP रहियो आहे, उते पीपल्स पार्टीअ जो उमेदवार उहो आहे, ऐं उनजे मुक़ाबले में सदाकत अली जतोई जेको आहे उहो मुस्लिम लीग नून जो उमेदवार आहे। उते जी पोज़ीशन में वरी हिकिड़ी जेका आहे त उहो उते सरदार अशरफ सोलंकी जेको आहे पीपल्स पार्टीअ जो मुनरफ आहे, उहो नाराज़ थियण अॻुवाण आहे, उहो बि आज़ादु उमेदवार तौर मैदान में लथल आहे। त मां तव्हांखे ॿुधायां त उनजी गुज़िरियल ॾियारे ऐवान सदर में सदर आसिफ अली ज़रदारी सां बि मुलाक़ात थी आहे, अशरफ खान सोलंकीअ जी, पर हुन कोई तफ़सील ॾियण खां इनकार कयो आहे त उहो पीपल्स पार्टी जे उमेदवार जे हक़ में दस्तबरदार थिए थो या नथो थिए, हू इन मामले में अञा ताईं का शइ वाज़े नथो करे। जेकॾहिं अशरफ सोलंकी आज़ादु उमेदवार तौर बीहे थो त उहो बि पीपल्स पार्टीअ लाइ नुक़सानकार साबित थींदो, ऐं उते पोइ जतोनि जी पोज़ीशन जेका आहे बहितर ऐं मज़बूत नज़र अचे थी, ऐं उहो थी सघे थो त उते बि जेको आहे लियाकत जतोई खे कामयाबी मिली वञे। जी ठीकु आहे, महिरबानी दमसाज़ लाखिर साहिबु। नाज़रीन, असां सां पंहिंजे टेलीफोन लाइन ते मौजूदु हुयो दमसाज़ लाखिर साहिबु, जंहिं दादूअ जी सूरत हाल ॿुधाई ऐं इहो ई ॿुधाईं त अशरफ खान सोलंकी जंहिं वटि अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर गुज़िरियल हफ़्ते आयो हुयो, ख़ुर्शीद अहमद शाह, उनखे उन जवाबु ॾेई छॾियो हो। अञा ताईं उनखे रिझाइण ऐं परचाइण जूं ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं। ऐवान सदर में बि शायदि उनखे घुरायो वियो आहे, जेको दमसाज़ लाखिर ॿुधायो आहे। बहरहाल दादूअ में तमामु घणी दिलचस्प सूरत हाल आहे। जेकॾहिं 2002 में ॾिसबो त 2002 में इहे जेके क़ौमी ऐं सूबाई जेके तक हुया उहे कंहिं वटि हुया। 2008 में छाकाणि त हिकु वॾो सान्यो थियल हुयो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो, उन में इलेक्शन जो जेको मूड हुयो, माण्हुनि जो जेको वोटर्स जो मूड हुयो, उहो तमामु घणो तब्दील थियल हुयो बेनज़ीर साहिब जी शहादत जे करे। पर उन खां पोइ जेके वॾा डिज़ास्टर आया, 2010 जी ॿोॾि आई, 2011 जूं बरसातूं आयूं, वरी 2012 में मींहं जेके वुठा, उन दौरान बि जेके उतां जा मक़ामी उम्मीदवार जेके नुमाइंदा हुया, चुनियल नुमाइंदा हुया, उन्हनि जी का कारकर्दगी बहितर कोन हुई। उन में खीरपुर नाथन शाह जो जेको खिलंदड़ महकंदड़ ऐं जागंदड़ शहर हुयो, उहो बि ॿुॾी वियो हो। तक़रीबन 1.5 खां 2 लख वारी आबादी वारो उहो शहर जेको हुयो, उहो उन जी जेका आहे सा सूरत हाल तमामु हिकिड़ी ख़राबु हुई ऐं उते माण्हू बेयारो मददगार हुया। पर हिन वक़्तु जॾहिं उहे माण्हू उन वक़्तु इम्तिहान में हुया, तॾहिं उतां जे तक ते बीठल जेकॾहिं जतोई ॿाहिरि उन्हनि वटि आया हुआ या जेकॾहिं पीपल्स पार्टी वारा आया हुया, त हिन वक़्तु इहे धुरियूं ऐं उम्मीदवार ख़ुदि हिकिड़े इम्तिहान में आहिनि। ॾिसूं त उहो इम्तिहान केरु पास कंदो 11 मई वारी इलेक्शन ते। बहरहाल इहो उन ॾींहं ते फ़ैसिलो थी वेंदो। हिन वक़्तु असां सां लाइन ते ॾहरकी जो शम्स भुट्टो साहिबु सिंध TV जो रिपोर्टर आहे, लाइन ते मौजूदु आहे। असीं उन खां पुछंदासीं त जेका नई हिन वक़्तु सूरत हाल जुड़ी आहे, अॼु जेका सुबुह जो जेको महर ॿाहिरनि खे जेके ॿिनि क़ौमी जा जेके तक आहिनि 200, 201 ते ऐं PS 6 ऐं 8 ते जेके पीपल्स पार्टीअ पारां जेके टिकटूं ॾिनियूं वियूं आहिनि, उहे महरनि खे ॾिनियूं वियूं आहिनि। लुंड जेके आहिनि ख़ालिद अहमद लुंड, फयाज़ लुंड ऐं बाबर लुंड वारा जेके आहिनि सो पीपल्स पार्टी खां पासीरा थी विया आहिनि ऐं पंहिंजी हिकमत अमली जो शायदि को ऐलान करण वारा हुजनि। शम्स, अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम। शम्स असांखे इहा सूरत हाल ॿुधायो त जेको यको फ़ैसिलो न पियो निबिरे पियो टिकेटुनि जे हवाले सां, हिकु त मियां मिठो जेको अॻूणो MNA हुयो हितां ई घोटकी मां, उनखे बि टिकेट कोन मिली, उन सां गॾोगॾु लुंडनि खे ऐं महरनि खे परिचाइण वारियूं जेके कोशिशूं हुयूं उहे बि यको मुसलसिल जारी रहियूं। नेठि अॼु जेको आहे उनजो ड्राप सीन थी वियो आहे त समूरियूं जेके पीपुल्स पार्टी जूं टिकेटूं आहिनि उहे महरनि खे ॾिनियूं वयूं आहिनि ऐं लुंड भाइर हिन वक़्तु या उन्हनि जा हामी जेके आहिनि उहा सॼी जेका तक जी सूरत हाल आहे ऐं माण्हुनि जी जेका हिन वक़्तु सोच या रद्द अमल आहे उहो कहिड़ो आहे ऐं सूरत हाल छा आहे असांखे नाज़रीन खे ॿुधायो। जी तस्वीर घोटकी ज़िले जी इलेक्शनी सियासत में हिकु दफ़ो वरी ड्रामाई सूरत हाल पैदा थी वई आहे। NA 200 ते पीपल्स पार्टी पारां नामज़द कयल जेको उम्मीदवार हो ख़ालिद लुंड, उनखे पीपल्स पार्टी पारां टिकट ॾियण बदिरां संदसि सियासी हरीफ़ मार ग्रुप जे अॻवान सरदार अली गौहर मार खे NA 200 जी टिकट ॾेई छॾी आहे, जंहिं बाद लुंड ग्रुप जे अॻवान ख़ालिद लुंड पारां पार्टी छॾण जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त इहा बि मुतवक़ी आहे त अॼु फंक्शन लीग जे सरबराह पीर साहब पागारे सां सरदार ख़ालिद लुंड जेको आहे मुलाक़ात करके फंक्शन लीग में ऐलान कंदो, जंहिं बाद समूरे ज़िले में पार्टी इलेक्शन बजाए हिन NA 200 ऐं NA 201 ते जेकी इलेक्शन आहे उहा लुंड ऐं महर ग्रुप जी सियासत अवाम जे साम्हूं अची वेंदी। जंहिं बाद हिकु दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जे ज़िलई सदर ऐं PSF जे उम्मीदवार सरदार अहमद अली पिताफी सरदार अली गौहर मार खे सपोर्ट करण बजाए ख़ालिद लुंड सां इताद करण जो ऐलान करे छॾियो आहे ऐं हुनजो चवणु आहे त हुन कुझु वक़्तु अॻु ख़ालिद लुंड सां ज़ाती तौरु इताद कयो हो, जंहिं बाद हुनजी मदद जो ऐलान बि कयो ऐं हू अॼु बि हिन फ़ैसिले सां सहमत आहे। अहिड़ी सूरत हाल बाद PS 8 ते ख़ालिद लुंड जे भाइटे फंक्शन लीग अॻवान बाबर लुंड बि पंहिंजे इलेक्शनी वर्क खे तेज़ करे छॾियो आहे ऐं NA 201 ते ख़ालिद लुंड बि अलीगढ़ माहर जे साम्हूं पंहिंजे इलेक्शन विढ़ण जो ऐलान करे छॾियो आहे। जॾहिं त PS 7 ते फंक्शन लीग जे अॻवान पीर अब्दुल ख़ालिद बि हिन वक़्तु ताईं पंहिंजी इलेक्शनी वर्क शुरू न कई आहे, जंहिं सबबु ॾह जमायती इताद अञा ताईं। अच्छा, हे जेको पंहिंजो मियां अब्दुल हक उर्फ मियां मिठो जेको बीठो आहे उहो ॼाम महताब ॾहर सां बीठो आहे त ॼाम महताब ॾहर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कैंडिडेट आहे ऐं मियां मिठो ख़ुदि पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां MNA चूंडियो 2008 जी इलेक्शन में, त इते हिन वक़्तु छा इन तक ते छा सूरत हाल आहे, वोटरनि जो छा मूड आहे ऐं कीअं जेको आहे सो छा सूरत हाल आहे बीहंदी अॻिते हली आहे? जी तस्वीर जीअं त इहो PS 5 जो हल्को आहे जिते अॻूणो सूबाई वज़ीर जेको आहे जाम महताब ॾेर ऐं अॻूणो MNA मियां अब्दुल हक उर्फ मियां मिठो जेको आहे उहो हिक ॿिए जे साम्हूं आहिनि। इन सिलसिले में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु वक़्तु अॻु मियां मिठो ऐं सरदार अली गौहर विच में हिकिड़ी ट्राइका जो किरदारु अदा कंदे रहीम बख्श बोज़दार जी जाइ ते जेको इजलास को ठाहियो वियो, उन में इहा शइ तय कई वई त मियां मिठो NA 200 ते इन बुनियाद ते महर ग्रुप जे अॻवान जेका सरदार अली गौहर महर आहे उन जी मदद कंदो त अली गौहर महर जेको आहे उहो PS 5 ते जाम महताब बजाए मियां मिठे जी मदद कंदो। इन सूरत हाल बाद जेको ॾह जमायती इताद पारां फंक्शन जेको NPP जो अॻवान आहे शहरयार शर, उन सां बि महर ग्रुप जे अॻवाननि जो राब्तो आहे ऐं महर ग्रुप इहा दावा कई आहे त हू शहरयार शहर जो हथु खणाए उते मियां मिठो खे कामयाबु कराईंदा। जंहिं बाद अहिड़ी सूरत हाल ख़ालिद लुंड पारां जेकी आहे उहा ज़ाहिर कई वई आहे त जाम महताब ऐं सरदार अहमद अली पिताफी जेके आहिनि उहे सरदार अली गौहर महर जी मदद करण बजाए हू ख़ालिद लुंड जी मदद कंदा ऐं ख़ालिद लुंड जंहिं बि पार्टी में हूंदो उन ते जाम महताब ऐं सरदार अहमद अली पिताफी जेके आहिनि उहे ख़ालिद लुंड सां ई बीठल हूंदा। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त अहिड़ी सूरत हाल बाद जिते इलेक्शन घोटकी ज़िले जी NA 200 ऐं 201 ते जेकी जमूद वारी सूरत हाल इलेक्शनी सियासत जी उहा हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उहा वाज़े थी वई आहे ऐं जेके वोटर हुया जेके दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त उहो बुतर जो जेके शिकार हुया अॼु इन सिलसिले में जेको आहे उहो उन्हनि खे कुझु वाज़े पोज़ीशन जेके आहे उहा साम्हूं अची वई आहे त हू जेके आहिनि हितां जी जेकी सियासत आहे उहो पार्टी बजाए जेको आहे लुंड ऐं महर ग्रुप जे हवाले सां जेकी आहे उहा वाज़े थी वई आहे ऐं अॼु जेको आहे इन सिलसिले में जेको आहे महर ग्रुप जे अॻवाननि दादत महर ऐं अफ़ज़ल हक महर ऐं मियां इक़बाल अहमद पारां हिकिड़ी वॾी रैली कढी वई आहे ॾेर की शहर में ऐं हुननि ऐलान कयो आहे त हू अॼु खां महर ग्रुप पारां NA 200 ते पंहिंजी जेकी इलेक्शनी मुहिम आहे उन्हनि जो शुरूआत करे छॾी आहे ऐं अहिड़ी सूरत हाल
ठीक है, मेहरबानी शम्स भुट्टो साहब, मेहरबानी। नाज़रीन, तव्हां इहा जेका नई हिकिड़ी ड्रामाई तब्दीली अची वई आहे घोटकीअ ज़िले जे अंदरि जेका आहे उन जो असां जाइज़ो वरितोसीं। असां सां शम्स भुट्टो लाइन ते मौजूदु हुयो, पर महर सरदार जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 1937 खां वठी इन घोटकीअ जे अंदरि इलेक्शनियूं विढ़ंदा आया आहिनि, कॾहिं हाराईंदा आया आहिनि, कॾहिं खटींदा आया आहिनि, ऐं उहे सदाईं जेके आहिनि सो कंहिं हिकु पार्टीअ में न रहिया आहिनि, ऐं उहे पार्टियूं बि सदाईं मटाईंदा रहिया आहिनि, इतिहाद में मटाईंदा रहिया आहिनि, कॾहिं पीपुल्स पार्टी, कॾहिं IJI, कॾहिं आज़ाद हैसियत में। ऐं 2000 जेका 2 वारी इलेक्शन हुई, जेतोणीकि हिननि खे पीपुल्स पार्टी जूं टिकेटूं हुयूं उहे हुननि मोटाए ऐं मुशर्रफ जो साथ ॾिनो। उनखां पोइ वरी 2008 वारी इलेक्शन जेका आहे उहे आज़ाद हैसियत में विढ़िया। वरी जॾहिं हीउ मामिलो पैदा थियो हो लुंडन ऐं महरनि जे विच में, त उन दौरान बि पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जी इहा पॉलिसी इहो ख़्यालु हुयो त कुझु सीटूं जेके आहिनि सो लुंडन खे ॾिजनि ऐं कुझु महरनि खे ॾिजनि, पर महरनि जो सख़्तु उन ते एतिराज़ हुयो, एहतजाज कयूं। उनखां पोइ मजबूरन पाकिस्तान पीपुल्स पार्टी महर सरदारनि खे जेको आहे सो चारई जेके टिकेटूं आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जूं ज़िले जे अंदरि, जिन ते लुंड बिरादरी जा जेके सरदार लुंड ख़ानदान जा जेके फ़र्द बीठल हुया, हाणे उन्हनि पंहिंजी हिकमत अमली जो ऐलान कयो आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां अलहदगी जो ऐलान कयो आहे, ऐं कोशिशि पिया कनि त हू फंक्शनल मुस्लिम लीग जे प्लेटफॉर्म तां बीहनि। बहरहाल तमामु घणी दिलचस्प सूरत हाल आहे। उन सां गॾोगॾु जेको PS कंबर शहदाद कोट जो PS 40 आहे, जिते मीर नादिर ख़ान मगसी जेको 2008 में उतां MP चूंडियो हुयो, अॻूणो सूबाई वज़ीर, उन जो अॼु फार्म बहाल थियो आहे। जाली डिग्री केस लॻल हुयो ऐं इलेक्शन कमीशन जो इहो आर्डर हुयो त उनखां समूरियूं रिआयतूं ऐं पघारूं बि जेके आहिनि सो पहिरें ॾींहं खां वठी उहे वापसि वरितियूं वेंदियूं मार्च 2008 खां जेके आहिनि, पर अॼु उनजो फार्म बहाल थियो आहे। ऐं इते ख़ुदि जेका आहे सा PS 40 ते जेका हिन वक़्तु इलेक्शनी सूरत हाल आहे उहा हिकिड़ी नई थी वई आहे, छाकाणि त असांखे इहे इतला आहिनि त जॾहिं खां इहो केस पियो हलियो, डिग्री वारो केस बि हलियो, ऐं मीर नादिर ख़ान मगसी जो जॾहिं फार्म रद्द थियो हो त उनजो बंगलो बेरोनक बणिजी वियो हो, माण्हुनि जी आमद घटिजी वई, ऐं माण्हुनि जेके आहिनि सो ॿियनि उम्मीदवारनि जा दर खड़काइण शुरू कया हुआ, त छाकाणि त माण्हुनि खे जॾहिं हिननि माण्हुनि खे इक़्तिदार खपे थो त माण्हुनि खे बि आम माण्हुनि खे बि उहे माण्हू खपनि जिन खे इक़्तिदार जो आसरो हुजे। बहरहाल इहा जेका रिवायत आहे सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते, त हिते चढ़ंदड़ सिज जो हर को सलामी थींदो आहे, उन में नंढनि माण्हुनि जो ॾोहो कोन्हे, हेठें तबिके जो माण्हुनि जो ॾोहो कोन्हे, ग़रीबनि जो ॾोहो कोन्हे को, पर हीअ जेके साहिबज़ादा ऐं सरदारज़ादा जेके आहिनि इहो उन्हनि जो ॾोहो आहे, जेके पंहिंजे वोटरनि खे इहो सेखारींदा ऐं ॿुधाईंदा आया आहिनि त सियासत सिर्फ़ु असांजो हक़ु आहे ऐं असां जेको फ़ैसिलो कयूं उहो तव्हांखे क़बूलु करिणो पवंदो। गादी नशीननि जे फ़ैसिलनि वांगुरु जीअं मुरीदनि ते फ़ैसिला मढ़ींदा आहिनि, ईअं सरदार जेके आहिनि तो मढ़ींदा आहिनि त सियासत असांजो हक़ु आहे, असांजो विरसो आहे ऐं असांजे वॾड़नि जो छॾियल विरसो आहे, जंहिंजे करे असीं कंहिं बि पार्टी में वञूं वोट तव्हांजे मथां फ़र्ज़ु थो बणिजे त तव्हां असांखे ॾींदो। पर हिन दफ़े हिन इलेक्शन में उहे माण्हू बि उथिया आहिनि जिन जे मथां सदाईं अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला जेके आहिनि सो मढ़िया वेंदा आहिनि, वोट वरिता वेंदा आहिनि। सिंध सुजागी ॾांहुं वञी रही आहे ऐं नई सिंध जेका हितां जुड़ी रही आहे, जंहिंमें थर जे अरबाबनि खां वठी पंहिंजो हाजाणी लंजो खां वठी ऐं वीरू कोल्हण ताईं जेके आहिनि औरतूं बि मैदान ते आहिनि, इलेक्शन विढ़ी रहियूं आहिनि। मज़दूर किथे ड्राइवर रिक्शा ड्राइवर बीठो आहे, किथे दर्ज़ी बीठो आहे, किथे सब्ज़ी वारो क़ाइम अली शाह सां खैरपुर में मुक़ाबिलो करे रहियो आहे। बहरहाल खटींदो केरु, हाराईंदो केरु, पर इहा जेका जुरत सिंध जे अंदरि पैदा थी आहे ऐं जेका जंहिं ॿी नई जुरत खे इहा जुरत जनमु ॾींदी, उन सां यकीननि जेको आहे सो उहे माण्हू सिधा थींदा जेके हिननि माण्हुनि खे, जेके वोटरनि खे पंहिंजी मीरास सम्झंदा आहिनि ऐं उन्हनि तकनि खे ऐं तरनि खे पंहिंजे अबे ॾाॾे जी जागीर सम्झंदा आया आहिनि। उन्हनि जागीरुनि जूं हदबंदियूं जेके आहिनि उहे टुटण जो वक़्तु अची वियो आहे ऐं उहे इम्कान चिटा आहिनि त जल्द जेको आहे उन्हनि भोतारनि सरदारनि मां हिननि ग़रीबनि मिसकीननि ऐं लाचार ऐं नादार माण्हुनि जी जान छुटंदी ऐं उन जो बुनियादु जेको आहे उहो असांजे हिननि उम्मीदवारनि रखी छॾियो आहे, जेके नवां आहिनि, जेके हेठें तबिके जा माण्हू आहिनि, जेके पोरिह तबिके जा माण्हू आहिनि, जेके सदाईं पीढ़बा रहिया आहिनि। तंहिंजे करे पीढ़ियल तबिको जेको आहे हिन दफ़े वरी उथी पियो आहे ऐं हिन जो जेको उथणु आहे उहो यकीननि जेको आहे सो हिननि जे ताबूत में आख़िरी कोको साबित थी सघे थो अॻिते हली, जेकॾहिं जिथे किथे अहिड़े क़िस्म जी ज़रूरत थिए त इहे जेके बुत आहिनि, जेके पथर जहिड़ा बुत आहिनि, जेके ज़िंदह लाश आहिनि, जिन जे अंदरि ज़िंदगी कान्हे का ऐं उहे ज़िंदगी जे मथां जॾहिं कब्ज़ो कयूं वेठा आहिनि, जिन जे मथां हुकूमतूं कनि था वेठा, त हाणे उन्हनि जूं संगरूं जेके आहिनि, उन्हनि जूं ज़ंजीरूं जेके आहिनि उहे टुटण जो वक़्तु अची चुको आहे। अॼु थियो एतिरो, ॾींदा इजाज़त, वरी सुभाणे गॾु थींदासीं। अलाह भाई।